जीअं असां वटि मौसमूं चेंज थींदियूं आहिनि त बीमारियूं बि खोड़ सारियूं अटैक कंदियूं आहिनि। ऐं कुझु टाइम पहिरीं असीं चिकनगुनिया मां बि गुज़रियासीं, जेका असां बीमारी ॾिठी ई न हुईसीं। हिन वक़्तु मींहं जो मौसमु हली रहियो आहे, ख़ूबसूरत मौसमु आहे, कॾहिं उस थी निकिरे, कॾहिं झुड़ लॻो पियो आहे। छा पिया सम्झो केतिरियूं बीमारियूं अटैक कंदियूं असां ते, या बची वेंदासीं? ॾिसो, मथां जॾहिं मींहं ऐं नीअं अखर मिड़ई हिकिड़ो सो मौसमूं पंहिंजे पैटर्न सां हलंदियूं, ठीकु हुयो। मौसम जा पैटर्न तब्दील थी विया आहिनि ऐं उहे जेके मींहं पंहिंजे वक़्तु सरींदा फसलनि जे लाइ, माण्हुनि जे लाइ, असल में जेको कुदरत जो हिकिड़ो निज़ाम रखियलु आहे उन में तब्दीलियूं ईंदियूं रहनि थियूं, पहिरियों बि ईंदियूं रहियूं। उन जा सबब खोड़ सारा थी सघनि था, मौसम जा पैटर्न तब्दील थियनि था। असां वटि जॾहिं मींहं ऐं बारिशूं थियनि थियूं त बीमारियूं छो थियूं थियनि, इहो हिकिड़ो सुवालु आहे। दुनिया में मींहनि खे मैनेज कंदा आहिनि। पाणी मींहुं वसंदो, केतिरा ई मुल्कनि में ॾींहं में 10 दफ़ा मींहुं वसंदो आहे। फारिस जेको आहे ॾूर ओभर असांजो, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापुर वग़ैरह आहिनि, सभिनी में मींहुं पियो वसंदो आहे, करे माण्हू डिस्टर्ब न थींदा आहिनि। हर माण्हू जे हथ में छटरी हूंदी आहे। अहिड़ा कई जॻहियूं आहिनि सॼी दुनिया में मुसलसल रेन फॉरेस्ट्स, मींहुं वसंदो रहंदो, जंग आहिनि, हलनि था पिया। असां वटि मिसमैनेजमेंट आहे, इन जे करे उहे जेके मींहुं पाणीअ जो बीहण ऐं उहो जॾहिं पाणी बीहे थो असां वटि त उन में हिकिड़ी गिदलाण पैदा थिए थी ऐं उन में साईं जेका ॻाल्हि कई, बैक्टीरियास पैदा थियनि था, जरासीम पैदा थियनि था, उन जे करे पोइ असांखे मुख़्तलिफ़ बीमारियूं वठनि थियूं।